साईं देवाला वाला साईं जिंदगी में कहिड़ो को वाक़ियो थियो जो जेको तव्हांखे अॼु ताईं यादि हुजे? साईं ज़िंदगी जा वाक़िया त तमामु घणा आहिनि, पर हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आहे त नंढा हूंदा हुआसीं, पोइ स्कूल वेंदा हुआसीं, मोटर साइकिल हूंदी, पोइ हिकिड़ी दुकान ते बीहारे स्कूल वेंदो हुउसि। कुझु ॾींहंनि खां पोइ दुकानदार चयो, बाबा ही साइकिल पंहिंजी काहे वञे, मां ॾाढो परेशान थो थियां। मां हुनखे चयो त बाबा साइकिल का छेड़ा लगी है छा जो तव्हां परेशान था थियो? उस्ताद हाणे भला तव्हां पंहिंजो वाक़ियो ॿुधायो त तव्हां सां कुझु अहिड़ो को वाक़ियो थियो आहे? हा साईं, मूंसां बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, पर उहो अॼु ताईं मूंखे यादि आहे। सोट वठी वियो मूंखे बनीअ ते, त मूंखे चई यार गॾहिं जी सवारी कई, गॾहिं जी सवारी त मूं न कई आहे। चङो भले अॼु तोखे गॾहिं जी सवारी थो करायां। हलो ठीकु आहे, ॾिसूं था। गॾहिं का हरामणी हुजे, मूंखे का ख़बर न हुजे त गॾहिं का अहिड़ी हरामणी आहे जॾहिं गॾहिं ते चढ़ी धिको ॾिनई, गॾहिं हुजे का इटियूं हणण कुस्तियूं हणण वारी, मूंखे फेराए फेराए वञी धिको अहिड़ो ॾिनई वाटर में वञी केराई। उस्ताद मुंहिंजो हद जेको आहे न अॼु ताईं जेको आहे न सूर थो करे, ऐं जॾहिं इहे सूर थींदा आहिनि मूंखे उहो वाक़ियो यादि ईंदो आहे। बाबा हाणे यार खां पुछूं हा त हिन जा हिन सां के वाक़ियो थियो आहे त ॿुधाए। अब हाल करो था पूछो, हाल हीणा सूर बीणा नंढो ने पढ़णो स्कूल जेॾी महिल मोकल थींदी इहो रिसेस, ओॾी महिल सभु ॿार हूंदा को मानी खाइणो को रांदि रहणो को केॾां, वरी इहो विझी सिलेट अंदरि हिन में केॾी महिल लाटू रांदि, केॾी महिल ॿारनि खां बिलोर रांदि, केॾी महिल कीअं। वरी टाइम मुंहिंजो पूरो थींदो वरी घरे वेंदा हुआसीं। ॿ टे ॾींहं मुंहिंजो कमु लागी थो हलियो। हिकिड़े ॾींहुं वेंचर बाबा खे ख़बर पइजी वई, अचे थो डंडो खणी सटिणी डज़ ठड़ ठड़ हणी मुंहिंजा पुठनि खे सफ़ा नारो नार करे ॾिनी। मूं जो बाबा छा ॻाल्हि आहे? ॿी तोखे ॿुधायां थो। मुंहिंजो छा थो ॿुधाए? मुंहिंजो हीअं लोणो हुयो त मास्टर साहब पिया आयो। मुंहिंजो बाबा तोखे सॼी ज़िंदगी ख़बर कोन पिया, तोखे त कोन ख़बर पिया, ॾाॾे खे बि कोन ख़बर पिया, पर इहा मूंखे शरारती ने मास्टर साहब जी आहे। बाबा असां खां त सभु वाक़िया थिया था, ॿुधायासीं, बयानु कयासीं। हाणे हिन उस्ताद खां त पुछा कयूं त उस्ताद सां छा थियो आहे? हा उस्ताद खां पुछा कयूं, ॿुधाईंदो छा थियो आहे। इन ॻाल्हि कहिड़ो वाक़ियो आहे ख़बर पए त पए। हाय यार केड़ा दा किस्सा पुछो। अॼु चोरियो अथव त भला तव्हांखे ॿुधायां थो। माया नंढो हूंदो हुअसि, असां रहंदा हुआसीं बराड़ी ॻोठ में साईं। पोइ बाबे मूंखे चयो बाबा पढ़। मां चयो बाबा पढ़ी छा कंदासीं? लिखेगा पढ़ेगा होगा खराब, रुलेगा पिनेगा बनेगा नवाब। चिन्ह न छोरा रुलण पिनण जो कमु न आहे, हले पढ़। मूंखे बाबो स्कूल छॾिया, पर दिलि लॻे कोन, चंड आवासीं न। अब आख़िरकार बाबो छॾे आयो। बाबो सही स्कूल मूंखे छॾे अचे, मां वरी निकितो हलियो वञा। हू छॾे अचे सुबुह जो, मां निकितो हलियो वञा। साईं वरी चए भला ठहियो अॼु वेंदो आहे छोरो, सुभाणे ईंदो अॼु वेंदो आहे। आख़िरकार हफ़्तो 15 ॾींहं थियो। पोइ साईं चयो हाणे त छोरो मुड़े कोन थो। साईं हिकु ॾींहुं आयो, अची दर खड़काई, हकल कई। हकल जो कई त मां सम्झी वियुसि। मां चयो उस्ताद अॼु आयो आहे, अॼु मुंहिंजो ख़ैरु न आहे यार। बाबो ॿाहिरि निकिरी वियो। बाबे जो साईं जे हवाले कीअं अचणु थियो आहे? चई बा तो वारो छोरो स्कूल तूं छॾे थो वञी त पोइ हाणे कीअं लिखियो भॻो वञे? चईसि मां त तो वटि छॾे ईंदो आहियां, छॾे त वाकई ईंदो पर यार भॻो थो वञे। हाणे हिनखे तो सम्झा। बाबे जो ठीकु आहे तूं मञ। बसि साईं ॾिनी पुठी, बाबे विधो लकुड़ में। मां चयो अॼु पुटु मरी वियासीं। आयो बाबो मूंखे चई छोरा तूं स्कूल कोन थो वञी? मां चयो बाबा तूं मूंखे रोज़ पाण छॾे ईंदो ई, वञा करी कीअं कोन थो? तूं छॾे ईंदो साईं कूड़ थो हणे। साईं कूड़ थो हणे, ॾिसी वई साईं कूड़ हणंदो। मां चयो बाबा तूं पाण मूंखे छॾे ईंदो ई, वरी मां मोकल में ईंदो आहियां, अम्मा खां पुछा कर। अम्मा चए हा मझंदि जो ईंदो आहे, जेॾी महिल मोकल थींदी आहे ॿियनि ॿारनि सां। जिन न कोन ईंदो आहे, छोरो को हरामी आहे, भई थो अचे छोरो वॾो, ऐं हुन में मास्तर कूड़ हणंदो आहे। बाबे लठ में तो जमा गया मुझे बाबा पोया पोया लेकेरा बाबे बेचारे पोया लोणो है मां बात कर खड़ी उस घर में मां जो जान बचा बाबा
सिर बचाइण में सुन था नहीं मुझे जान बचा जाना तो जहान अब बाबे मुझे जो बाहर निकल मुझे मां दो थी बाहर ना भाग के लो बाहर जिचरा बाहर निकली तो ने मुझे न मकुन से बड़ा निकल आयो कसम तो कुछ को चवा मां जो बात तू मुझे सटे जी तू कुछ को हेरी डंडो के कुछ मां बाहर को निकल हमारे चीज रहने के छोरे के कढी दिया दिया तो के कुछ को अमा जो छड़ी से बाहर आ चेबला ठीका निकले मां खुदा जो कसम कुछ को चवा अज जी गाड़ी कोन आज निकले खाली बाहर अमा मुझे जवाब पहले वायदा तो करे तू निकल तो कुछ को जानो बस यार मां तो निकले बाहर बापू पंजे वायदे दा फ्री हो यार बुधा खबर तो पई असांखे यार बुधाणी तो कोने किन्ने चाहते हो भला चाहते हो ना उस्ताद बाबा पूरी गाल तो बुधाए कोन दो जदे ॾिसो यही गाल धमा खुटाईंदो आ वनी जर पूरी गाल हली पुछा कयूं भला अरे बाबा छॾ अध के छॾ अलाए छा सोचे हुन अध जी ॻाल्हि कई आहे हाणे ईअं न हुजे त पोइ तूं न कुटको खाए अरे बाबा मूंखे पुछा करणी आहे सदाईं गाल धमा कंदो आहे तो पुछा कंदो न खबर त पए न छा आहे छा कोन्हे चुप करे रे जेका थोड़ो थी लियो वणी हरी कुटको खाई कहिड़ो फ़ाइदो तोखे कुट्टू को कोन कढणो कुट्टू को खाईंदो खैर छॾे दे जेका लॻे ज़िद करी थो त ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी वञ भले पर इहा ॻाल्हि अथई असां वेझे न ईंदासीं मां जो वञी वञी अॻियां तूं पुछा कॼी वातई और ते बीजो आवे तो ना हलो बाबा छॾे न ॻाल्हि खे मता तो कुटी खयो हुजे लेकिन नथो मणे त वञ भला असां कोन हलंदा हां मुझे पुछा कंदो बाबा मूंखे पुछा करणी आहे अरे ता वाली मोटी आ छो खेरदा है खैर आ मुझो हाल वाल पूरी गाल पुछा कयूं न बाबा मूंखे नण चो मुझो पुछा कयूं उस्ताद का जदे अध गाल तो बुधा पूरी गाल ॿुधी पोइ न मने तोखे गाल समझ में न कोन आई मूंखे समझ में अचा त पोइ छो ये तोखां पुछा अचां कयां मु जेका गाल कई हू भई समझी आ हा तू कौन समझे मूंखे किथे समझ में आ त पोइ छो पुछा करणा चाह तो हिराज शाबाश शाबाश पक समझ में कोन आई बाबा हूं चाह तो के समझ पोइ पुछा छो कयां मूंसां बाबे जेको कयो तोखे समझ में न आयो न हाणे मां तोखे समझायां थो समझाए ठीक आ बाबा निभागो भैसा हेडी गाल कया बापो वादरा फिरी जो मुखे पुट कोड गई मैं समझ में कोड़ा हां समझ में आई देख खबर को कढूं को छलियो थी मार खानी जरूरत हुई हेलो भैया पर मुखे पूरी खबर समझ न वरती न हाणे मां सुन चुको आहे वठो नथो समझ हाणे समझ पहुची न हां जिंदगी भर याद कंदो हुयो हाणे गड्ढा वांगुरु कोही करे वियो हाणे सच ख़बर पवंदी न हाणे हां हाणे कोहियूं कर गड्ढा वांगुरु चेल फनाए अची ते वेठो आहे बाबा उस्ताद त मूंखे अलॻि कुटियो गॾा वांगुरु करे कुटियईं कहिड़ी हालत करे छॾियनि मूंखां पर हिन दोस्तनि ते मूंखे यकीन कोन्हो हुननि बि मूंखे पातराया